समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अमर रागी सरमद सिंधी जी 5वीं वर्सी जे मौक़े ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं क़ौम तंज़ीमुनि पारां ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सरमद सिंधी पंहिंजे राग ज़रिए न रुॻो धरती सां इश्क जो इज़हार कंदो रहियो पर क़ौम तहरीकनि में पिण रूह पोखियो हो। अवां खे आगाह कयो पिया घोटकी, रानीपुर ऐं रतो देरो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अमर रागी सरमद सिंधी जे 5वीं वर्सी जे मौक़े ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं क़ौम तंज़ीमुनि पारां ॾिया ॿारे भरपूर भेटा पेश कई वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सरमद सिंधी पंहिंजे राग ज़रिए न रुॻो धरती सां इश्क जो इज़हार कयो पर क़ौम तहरीकनि में पिण रूह पोखियो। इन वारे सां ॻाल्हाईंदासीं। घोटकी मां माजिद संगड़ लाइन ते मौजूदु हूंदो, रानीपुर मां रज़ा राजपर ऐं रतो देरो मां अब्दुल्ला भुट्टो असां सां लाइन ते मौजूदु हूंदो। माजिद संगड़ खां अपडेट्स मालूम कयूं त माजिद छा डिटेल्स आहिनि? घोटकी में हिकु नंढड़ी तक़रीब मुनक़िद करे अमर रागी खे भेटा पेश कई वई। बिल्कुल शायद सिंध के क़ौमी रागी सरमद सिंधी की 5वीं वर्सी तक़रीब घोटकी में मल्हाई वई। जीअं सिंध क़ौमी महाज जसकम जसाब ज़िले घोटकी तरफ़ां जसकम ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र हबीब राय भोटो, जसाब भगवान रशीद सिंधी, न्याज़ी बोज़ार, वहाब सातो, गुलाम शफी करादी ऐं ॿिनि जी अॻवानी में सिंध जो क़ौमी इनकलाबी रागी सरमद सिंधी की 5वीं वर्सी तक़रीब मुनक़िद कई हुई। तक़रीब में शहीद सरमद सिंधी के ॾिया ॿारे गुलनि जी भेटा पेश कई हुई। उन मौक़े तक़रीब में ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सरमद सिंधी सिंध जो शहीद ऐं क़ौमी हीरो आहे जंहिं पंहिंजी ॾात डांव सां सिंध ऐं साईं जीएम सैयद जे इश्क ऐं फ़िक्र जी आबियारी कई, क़ौमी तहरीक लाइ मुतहरिक रहियो ऐं असराइतो किरदारु अदा कयो। सरमद सिंधी जो कयल पोरियो सिंध जी तारीख़ में हमेशह अमर रहंदो। सिंध पंहिंजे अलबेले रागी खे कॾहिं बि विसारे नथी सघे। असीं सरमद सिंधी जी 5वीं वर्सी जे मौक़े ते उनखे सुर्ख सलाम पेश कयूं था। जी शायद माजिद लाइन ते मौजूदु रहिजो। रानीपुर